जेयूआई सिंध जे जनरल सेक्रेटरी अलामा राशिद महमूद सूमरो चयो आहे त सिंध में हुकूमत ठाहे जमीयत जो झंडो फड़काईंदासीं। मिठियाणीअ में सीरत मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे अलामा राशिद महमूद चयो त उलमा इस्लाम जो सिंध में इक़्तिदार आयो त असां सिंध जे इंच इंच जी चौकीदारी कंदासीं। हिकु इंच धारियुनि खे खपाए न ॾींदासीं। ॿियो 60 लख तालीम खां महरूम सिंध जे बच्चनि खे तालीम ॾियारींदासीं। टियों नौकरियूं कुणा विझी करे गरीबनि जे पुटनि खे सॼी सिंध में विरहाए ॾींदासीं। चौथों जे स्कूल में वज़ीर आला जो पुटु पढ़ंदो, मिठियाणीअ जे पकोड़नि खपाइण वारे जो पुटु साॻे स्कूल में पढ़ंदो। पंजो जे अस्पताल में वज़ीर आला जे साल जो इलाज थींदो, साॻे अस्पताल में मिठियाणीअ जे मज़दूर ऐं हारीअ जे साल जो इलाज। मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे अलामा राशिद महमूद चयो त नवकोट में न्याणियुनि जी तज़लील कई वई ऐं नवाब शाह में डॉक्टर परवीन रिंद खे तशद्दुद जो निशानो बणायो वियो, जेकी किरियल अमल आहिनि। अॼु ग़रीब जी नौकरी पैसनि एवज़ खपाई पई वञे ऐं उन ई ग़रीब जे अटे लटे ऐं अझे ते धाड़ो हयो वियो आहे। रुश्वत जी बाज़ार गरम आहे। सिंध जो हारी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे पियो। जेयूआई अॻवान चयो त सिंध जे अवाम खे हक़ीक़ी निजात ॾियारे अवाम जो हक़ लुटींदड़नि खां हिसाब बराबरि कंदासीं।